ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। कराची जे इलाइक़े सोराबकोट में मछरियल माण्हू ॿीहर रोडनि ते निकिरी आया। हवाई फायरिंग कई वञे पई। मछरियल माण्हुनि पारां हवाई फायरिंग बैदि पुलिस ऐं रेंजर जो वॻोड़ियुनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ इलाइक़े में गश्त जारी आहे, जॾहिं त फायरिंग बैदि सुपर हाईवे ते ट्रैफ़िक जी आमदरफ़्त मुतासिर थी आहे। माण्हुनि में बि ख़ौफ़ वारी सूरत हाल पकड़ियल आहे। ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं कराची मां। कराची जे इलाइक़े सोहराबकोट में मछरियल माण्हू ॿीहर रोडनि ते निकिरी आया। हवाई फायरिंग कई पई वञे। मछरियल माण्हुनि पारां हवाई फायरिंग बैदि पुलिस ऐं रेंजर जो वॻोड़ियुनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ इलाइक़े में गश्त जारी आहे, जॾहिं त फायरिंग बैदि सुपर हाईवे ते ट्रैफ़िक जी आमदरफ़्त मुतासिर थी आहे। माण्हुनि में बि ख़ौफ़ वारी सूरत हाल पकड़ियल आहे। खबर नाज़रीन अवां सां हिकु भेरो शेयर कंदालूं। कराची जे इलाइक़े सोराबकोट में मछरियल माण्हू ॿीहर रोडनि ते निकिरी आया। हवाई फायरिंग कई पई वञे। मछरियल माण्हुनि पारां हवाई फायरिंग बैदि पुलिस ऐं रेंजर जूं वॻोड़ियुनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ इलाइक़े में गश्त जारी आहे, जॾहिं त फायरिंग बैदि सुपर हाईवे ते ट्रैफ़िक जी आमदरफ़्त मुतासिर रही आहे। माण्हुनि में ख़ौफ़ वारी सूरत हाल पकड़ियल आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जे रिपोर्टर इमदाद सुमरा असां सां लाइन ते मौजूदु आहे। इमदाद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदा हलूं त कुछ देर अॻु सोराबकोट आसिफ नादरन बाईपास ऐं ॿियनि भरपासे जे इलाइक़नि में वॻोड़ियुनि पारां हिकु भेरो ॿीहर जेको आहे हवाई फायरिंग इतला मिलिया आहे, जंहिंखां पोइ पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे आसिफ स्क्वायर सोराबकोट नादरन बाईपास ऐं भरपासे जे इलाइक़नि में पिणु पहुची चुकी आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु बख्तरबंद जूं 6 गाॾियूं उते ऐं पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उते पहुची चुकी आहे। हवाई फायरिंग सबबि अवाम में ख़ौफ़ हिरास छायल आहे, जॾहिं त ट्रैफ़िक जेका उहा पिणु मुतासिर थी आहे, लेकिन हिन वक़्तु पुलिस जी वॾी नफ़री जेका इलाइक़े में पहुची चुकी आहे। जी इमदाद, आगाह कजो, हिन वक्त जी ताज़ा सूरत हाल छा आहे? छा पुलिस उते गश्त करे रही आहे? कुछ देर पहिरियां पुलिस चीफ पंहिंजो बयान जारी कयो वियो त असां कंहिं बि वॻोड़ियुनि खे वधीक दहशत फैलाइण जी इजाज़त न ॾींदासीं, त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल चीफ पुलिस पारां जेको कुछ देर अॻु बयान जारी कयो वियो, उन खां पोइ जेको आहे वॻोड़ियुनि पारां मुख़्तलिफ़ सोराबकोट नादरन बाईपास जे कुझु इलाइक़नि में हवाई फायरिंग कई वई, जंहिंखां पोइ पुलिस खे इतला मिलिया, जंहिंखां पोइ पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे नादरन बाईपास सोराबकोट आसिफ स्क्वायर ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे सो उते पहुती आहे। हिन वक़्तु रेंजर्स जी वॾी नफ़री पिणु उते पहुतल आहे। कंहिं बि अणंदड़ वाक़े खे मोड़ण लाइ वॾी पुलिस जी नफ़री जेका उते तलब कई वई आहे। जी अच्छा इमदाद, आगाह कजो, जेके गाॾियूं मुख़्तलिफ़ शहरनि खां अचनि थो पियो, ॿुधाए वञे पियो गुज़िरियल ॾींहुं बि इहे ख़बरूं आयूं हुयूं त उन्हनि खां बदतमीज़ी कई पई वई, उन्हनि खे बि ख़ौफ़ ऐं हिरास वारी सूरत हाल में मुब्तला बि कयो वियो। त अॼु जी सूरत हाल जे हवाले सां आगाह कजो, छा अॼु बि साॻी सूरत हाल आहे या अॼु पुलिस उन ते कंट्रोल करे वरितो आहे? जी बिल्कुल हिन वक़्तु जेको आहे सोराबकोट नादरन बाईपास ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उहा पहुची चुकी आहे। कुझु देर लाइ जेका हैदराबाद खां कराची तरफ़ या कराची खां हैदराबाद जेका तरफ़ जेका ट्रैफ़िक जेका आहे आम ट्रैफ़िक जेका उहा मूव थी रही, लेकिन उनखे कुझु देर लाइ जेको आहे रोकियो वियो। हवाई फायरिंग सबबि जेको आहे ट्रांसपोर्ट पंहिंजा गाॾियूं जेकी हुन रोके छॾियूं। पुलिस जे अचण खां पोइ जेको आहे हिन वक़्तु ट्रैफ़िक जेका आहे उहा बहाल थी आहे। इमदाद, आगाह कजो, हिन वक़्तु जेके फुटेजिस असां स्क्रीन ते ॾिसूं पिया उहो तमामु हिकिड़ो वॾो हुजूम आहे, त आगाह कजो इहे केरु माण्हू आहिनि ऐं छा इहो धरणो लॻियल आहे या कंहिं सां ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, उन जा इहे फुटेजिस आहिनि? इन हवाले सां थोरो आगाह कंदा हलो। बिल्कुल जेकी हिन वक़्तु अवां जेकी स्क्रीन फुटेज जेकी ॾिसी रहिया आहिनि उहे जेको आहे सो पुलिस जेका आहे उते पिणु पहुतल आहे ऐं कुझु माण्हुनि खे जेको आहे उते जेको आहे सम्झाए रही आहे त हिन हवाले सां बि जेको आहे सो एहतजाज न कनि। ऐं जॾहिं त हिन वक़्तु पुलिस बि जेको आहे सो 15 खां वधीक वॻोड़ियुनि खे पिणु गिरफ़्तार कयो आहे। कुझु माण्हू जेके आहिनि उहे हिन वक़्तु रोडनि ते निकितल आहिनि, लेकिन पुलिस जी वॾी नफ़री पिणु उते पहुतल आहे। जी इमदाद, गॾो गॾु आगाह कंदा हलो, सुपर हाईवे जी छा सूरत हाल आहे? छा रोड खुलियल आहे? जेके गाॾियूं अचनि वञनि पियूं, छा उन्हनि जे लाइ आसानी आहे या उहे गाॾियूं केॾा अची वञी नथियूं सघनि? त इन हवाले सां आगाह कजो त सुपर हाईवे जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल हिन वक़्तु सुपर हाईवे ते ट्रैफ़िक जेका आहे उहा ट्रैफ़िक मुअत्तिल आहे। हिन वक़्तु पुलिस जी वॾी नफ़री पहुचण खां पोइ जेका आहे ट्रैफ़िक जेका आहे उहा बहाल कराई थी वञे। हैदराबाद खां कराची तरफ़ ईंदड़ ट्रैफ़िक जेका आहे सुपर हाईवे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते उते रोकी वई आहे, लेकिन हिन वक़्तु रेंजर्स जी नफ़री ऐं पुलिस जी वॾी नफ़री खे तलब करण खां पोइ जेको आहे सो हैदराबाद खां कराची ईंदड़ ट्रैफ़िक खे जेको आहे उहो जेको आहे अचण जी कोशिशि कई पई वञे। जी अच्छा इमदाद,
वॾी ख़बर आहे कुझु ॾींहंनि खां इहो मामिलो सोशल मीडिया ते बि हले थो पियो, मीडिया बि इन खे कवरेज करे थी पई, तमामु वॾो इशू बणिजी वियो आहे इहा लिसानियत जी जंग इन खे सम्झो वञे थो। तव्हां छा चवंदो हे सूरत हाल एॾी बिगड़ी वई आहे त गुज़िरियल ॾींहुं बि इन जुमे जी नमाज़ खां पोइ वॾे एहतजाज जो सॾु ॾिनो वियो हो त पुलिस खे इन जो ॼाण हूंदी, पुलिस इन ते छो कंट्रोल न करे सघी आहे। हिन वक़्तु बि इहा सूरत हाल आहे, आवाम एॾो परेशान आहे, छा सबब ॿुधाए वञनि था? छा पुलिस जी तव्हां सां इन हवाले सां का ॻाल्हि ॿोल थी आहे? जी बिल्कुल, अॼु जेको आहे सोशल मीडिया ते इहो वायरल कयो वियो त अॼु जुमे जी नमाज़ खां पोइ कराची जे 7 ज़िलनि में जेको आहे सो एहतजाज कयो वेंदो, जिन ते असांजी पुलिस इंतज़ामिया सां पिणु ॻाल्हि ॿोल थी। असां पाण जेको आहे सो कराची जे कुझु ज़िलनि में जेको आहे उते पहुतासीं, लेकिन कराची जे तक़रीबन ज़िलनि में जेको आहे पुलिस जी वॾी नफ़री ऐं रेंजर्स जी नफ़री जेको आहे उते गश्त करे रही, लेकिन काफ़ी इलाइक़नि में जेको आहे सो इलाइक़ा जेके उहे पुरअमन रहिया। लेकिन जेको सोराब ॻोठ वारो इलाइक़ो ॿुधायो थो वञे, उते जेको आहे सो वॻोड़नि पारां हिकु भेरो ॿीहर जेको आहे सो रोड बंदि करण जी कोशिशि कई वई, हवाई फायरिंग कई वई, आवाम में खौफ़ एहसास छाइजी वियो, जिन ते हिन वक़्तु असांजी पुलिस सां पिणु ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि इहो ई चयो आहे त हिन वक़्तु सूरत हाल जेका आहे उहा कंट्रोल कई वई आहे। जी अच्छा इमदाद, गॾो गॾु आगाह कजो जेका ट्रांसपोर्ट आहे उन जे हवाले सां तव्हां आगाह कयो, इहो ॿुधाइजो छा उते जेके होटलूं आहिनि, जेके कारोबारी मर्कज़ आहिनि, उन्हनि जे हवाले सां छा सूरत हाल आहे? छा उहा कारोबारी मर्कज़ बंदि आहे या कारोबार इन वक़्तु जारी आहे? जी बिल्कुल, कराची जो जेको सोराब ॻोठ वारो इलाइक़ो आहे उते कुझु कारोबार जेको आहे उते बंदि आहे। काफ़ी अहिड़ा इलाइक़ा जिते कारोबार बिल्कुलु जेको आहे उते खुलियल आहिनि। सोराब ॻोठ वारे इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल हुजण सबबि कारोबार जेको आहे बंदि थियल आहे। पुलिस पारां दुकानदारनि खे इहो बि चयो वियो दुकान खोलियो त का बि गड़बड़ न थींदी, लेकिन ख़ौफ़ वारी सूरत हाल सबबि दुकानदार जेके आहिनि उहे दुकान खोले न सघिया, जिन त कराची जे केतिरनि ई ज़िलनि में जेको आहे सो कारोबार अॼु खुलियल रहियो। जी इमदाद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन, इमदाद सुमरा असांखे आगाह करे रहियो हो। नाज़रीन, ते बि ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। कराची खां ख़बर आवाज़ शेयर करे रहियासीं। नाज़रीन, हिन वक़्तु मुख़्तलिफ़ रोडनि ते माण्हू निकितल आहिनि जेके वॻोड़ियुनि जी सूरत इख़्तियार करे विया आहिनि।